के हर फन मोला हुजण घुरिजे उनखे पंहिंजे क्लाइंट जी साइकोलॉजी खे डील करिणो आहे उनखे जज जी साइकोलॉजी खे डील करिणो आहे उनखे जॾहिं कोर्ट में विटनेसिस खे डील करिणो आहे त उन्हनि सां बि साइकोलॉजिकली डील करिणो आहे ईअं न आहे त हिकिड़ो विटनेस आहे ऐं बसि एज़ रूटीन उनखां सवाल जवाब करणा आहिनि न उन विद द प्रेजेंस ऑफ माइंड विद द IQ केस टू केस वेरी कंदो आहे हर माण्हू जी नेचर हूंदी आहे हिकिड़ो माण्हू एविडेंस ॾियण थो अचे त तव्हांखे साइकोलॉजिकली उनखे असेस करिणो आहे त हे मुंहिंजे घणनि सवालनि में मूंखे जवाबु ॾींदो या हिकिड़े सवाल में जवाबु ॾींदो घुमायूंसि न घुमायूंसि रहमान रहीम सिंध जे सदाहयात शाइर हज़रत शाह अब्दुल भिटाई रहमतुल्लाह अलैहि फरमायो त मांदी नथी चाहे मारोई तुंहिंजो अल्लाह बि आहे सभु बरिहनि जा ॾुखड़ा हिकु लहज़े मजल आहे अल्लाह अहिड़ो ई आहे जेको माॻु रसाईंदी मारोई पर समर न जन खे साण हो त हिमायती तन जो करे छेद छपर में मुंहिंजो पुन्हो ईंदो पाण पोइ थींदी रूह रिहाण लहज़े मंझि लतीफ़ चई। अस्सलाम वालेकुम मां आहियां हाफ़िज़ गुलाम हुसैन अफ़ज़ली शेख ऐं अवां ॾिसी रहिया आहियो प्रोग्राम स्टार्स ऑफ सिंध। हीउ प्रोग्राम तव्हांजे अॻियां टास अकेडमी लाड़काना जे तावन सां पेश कजे थो। प्रोग्राम स्टार्स ऑफ सिंध में जेको सितारो अॼु असां सां गॾु आहे पंहिंजी फील्ड में पंहिंजो पाण मञाईंदड़ एडवोकेट सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान प्रेसिडेंट डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन लाड़काना साईं सफदर अली गौरी साहब। साईं अस्सलाम वालेकुम सर तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां असांखे टाइम ॾिनो टास्क खे टाइम ॾिनो सर। तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां मूंखे दावत ॾिनी ऐं अलहमदुलिल्लाह मां त ॾाढो इंस्पायर्ड आहियां तव्हांजी महिनत मां ऐं मां इन करे पाण अची बि वियुसि। थैंक यू सो मच। जॾहिं बि असां नालो ॿुधो आहे साईं सफदर गौरी साहब जो त असांखे हिकु कामयाबु वकालत ज़हन में क्लिक कयो आहे। सर कॾहिं तव्हांजे फैमिली में घर में तव्हां का ॻाल्हि सम्झाइणु चाहियो हुजे ऐं तव्हांजी बेगम साहिबा तव्हांखे ईअं चयो हुजे त इहा वकालत पंहिंजी ॿाहिरि हलाइजो ऐं उहे तव्हां मुतमइन न थिया हुजनि अहिड़ो को वाक़ियो पेश आयो आहे कॾहिं? मुंहिंजो सीनियर आहे मिस्टर आसिफ अली अब्दुल रज़ाक सुमरो उहो बि एडवोकेट सुप्रीम कोर्ट आहे उनजो वालिद साहिबु मिस्टर अब्दुल रज़ाक सुमरो उहो बि एडवोकेट सुप्रीम कोर्ट उन हिकिड़ी ॻाल्हि मूंखे कोट कई सुप्रीम कोर्ट जे रेफरेंस सां सुप्रीम कोर्ट चयो आहे त असां सही आहियूं जेको असांजो फ़ैसिलो आहे उनखे फाइनल तसवुरु कयो वेंदो आहे छो जो असां आख़िरी आहियूं सुप्रीम कोर्ट सही आहे असां नथा चई सघूं सुप्रीम कोर्ट आख़िरी आहे उन जो फ़ैसिलो लागू थींदो उन जे करे सो हाणे मामिलो इहो आहे त असां आहियूं हाई कोर्ट बेगम साहिब आहे सुप्रीम कोर्ट सो हुनजे ॾाढो असांजो जेको बि आर्ग्यूमेंट आहे न ऐं फेल ई वेंदो ऐं जेको हुननि जो डिसीशन हूंदो उहो असांजे बाइंडिंग आहे कहिड़ो बि मर्द हुजे पोइ माण्हू प्रिटेंड कंदा आहिनि त भई असां बेगम साहिबा जे आॾो जेको आहे असां हिंदू रूप आहे उहो प्रिटेंड कंदा आहिनि ऐं तक़रीबन आर्ग्यूमेंट जेको बि आर्ग्यूमेंट हूंदो आहे न उहो घर में फेल वेंदो आहे उन ते असां नथा ॻाल्हाए सघूं। कानून जी शागिर्दी खां वठी करे हिकु प्रेसिडेंट ताईं जेको तव्हां सफ़र तय कयो इहो तव्हांखे कीअं तव्हांखे लॻो कीअं गुज़रियो? मुंहिंजा भाउ असल में छा हूंदो आहे त हर माण्हू खे या त नंढे हूंदे खां शौक़ु हूंदो आहे जी सर ऐं या वरी कॾहिं कॾहिं पेरेंट्स कंपेल कंदा आहिनि कॾहिं कॾहिं कुझु माण्हू वरी वक़्तु ऐं हालात जे हिसाब सां विदाउट देयर चॉइस हले वेंदा आहिनि फील्ड में। मुंहिंजो ईअं थियो सिलसिलो त असां तमामु घणी मतिलबु त स्ट्रगल रखीसीं पंहिंजी स्टूडेंट एज में स्कूल टाइम वठी मुंहिंजी बेसिकली प्री इंजीनियरिंग में हुयुसि मां ऐं मुंहिंजो शौक़ु पियो हो त मां इंजीनियर थियां छो जो मुंहिंजो वालिद साहिबु बि इंजीनियर हुयो मुंहिंजो वॾो ब्रदर बि अलहमदिल्ला इंजीनियर आहे ऐं मुंहिंजी सिलेक्शन थी पहिरियों मेरान में मेरान यूनिवर्सिटी जाम शुरू ऐं उहा पाकिस्तान जी पहिरीं प्री एंट्री टेस्ट थी हुई थ्रू आउट त उन में अलहमदिल्ला मुंहिंजी सिलेक्शन थी पर कुझु फाइनेंशियल कंस्ट्रेंट्स हुया जिन जे करे मूंखे फैमिली इजाज़त न ॾिनी। अच्छा वरी बाद में मुंहिंजी एडमिशन थी दाऊद इंजीनियरिंग कॉलेज कराची उते मूं सेमेस्टर पहिरियों पढ़ियो पर मूंखे अलाए छो मज़ो न पियो अचे। अच्छा मुंहिंजो वालिद साहिबु दोस्त कराची में रहंदो आहे उन मूंखे चयो ॻाल्हि ॿुधो मुंहिंजो हिकिड़ो भाइटियो इंजीनियर आहे ऐं ॿियो भाइटियो मुंहिंजो डॉक्टर आहे अलहमदिल्ला ऐं तव्हांखे मां वकील ॾिसणु थो चाहियां ऐं वञो ऐं वकील थी LLB कर। मूं चयो चाचा हाणे तव्हां चयो आहे मुंहिंजो बि अलाए छो हिकिड़ी ॼण इंट्रस्ट इंजीनियरिंग साइड ॾे घटि थी वियो आहे पोइ अलहमदिल्ला लाड़काणे आयुसि ऐं LLB कईसीं ऐं रेगुलर क्लासिस अटेंड कयासीं। उन खां पोइ जॾहिं मूं प्रैक्टिस जॉइन कई त मूंखे अलहमदिल्ला सुठो चैम्बर मिली वियो मिस्टर आसिफ अली अब्दुल रज़ाक सुमरो मुंहिंजो सीनियर आहे हींअर बि
ऐं मूंखे प्रैक्टिस में 18 साल थी विया आहिनि ऐं इन विषय में मुंहिंजूं जेके रिपोर्टेड जजमेंट्स छो जो हाई कोर्ट पंहिंजी चॉइस ते कंदी आहे फेडरल शरीयत कोर्ट जा बि आहिनि ऐं सिंध हाई कोर्ट जा बि 37 रिपोर्टेड जजमेंट्स मुंहिंजूं आहिनि अलहमदिल्ला ऐं इन में लाज़मी आहे महिनत हूंदी आहे ऐं उहे असांजी चॉइस सां रिपोर्ट न थींदियूं जजमेंट्स जजिस अप्रूव कंदा आहिनि सम्झंदा आहिनि हिन केस में लापरवाही नालो आहे तो उनजे करे उहा अप्रूव थींदियूं ऐं इहो सुठो हिकिड़ो स्कोर हूंदो आहे कंहिं हिकिड़े वकील जे लाइ उनखां अलावा पंहिंजो हिन प्रैक्टिस स्टार्ट करण खां अॻु में मुंहिंजो कज़िन आहे मिस्टर हबीब घौरी मुंहिंजो लॉ में पहिरियों उस्ताद उहो आहे छो जो उन सां मां एज़ अ स्टेनो जॉइन कयो वरी चेंबर मूं जॉइन कयो मिस्टर आसिफ अली अब्दुल्ला खुंदर साहिब जो ऐं हींअर ताईं असां मां ईअं थींदो आहे न जूनियर साल ॿिनि खां पोइ अलॻि थींदो आहे न मुंहिंजो सीनियर चाहे थो त अलॻि थी न मां थो चाहियां त उन खां अलॻि थियां हिकिड़ो वर्किंग रिलेशनशिप आहे हिकिड़ो अहिड़ो इन्वायरमेंट आहे जंहिंमें असां ॿई कंफर्टेबली कमु कयूं पिया अलहमदिल्ला इहो मुंहिंजो सफ़र सर ॿियो हिकिड़ो तव्हां सवालु इहो त असांजा जेके नया स्टूडेंट्स आहिनि सर जेके अचनि था के ॼाणी वाणी पंहिंजी विश जे हिसाब सां अचनि था के एक्सीडेंटली अची वञनि था ला में पोइ परेशान था थियनि त वकालत में फ़ाइदा कहिड़ा आहिनि वकालत जा नुक़सान कहिड़ा आहिनि त सर इहो तव्हां सवालु आहे उहो जेके असांखे ॿुधंदा त वकालत जा फ़ाइदा वकालत जा नुक़सान कहिड़ा कहिड़ा आहिनि असल में हीअं आहे त हर माण्हू जेको असां वटि छो जो असां लोअर मिडिल क्लास सां तालुकदार आहियूं मोस्टली जेके असांजा इंटीरियर में दोस्त आहिनि उहे नौजवान इहो एक्सपेक्ट था कनि छो जो उनजी फैमिली बि एक्सपेक्ट थी करे त हाणे असां सॼो हेतिरो टाइम उन्हनि खे इन्वेस्ट कयो आहे असां इंटरमीडिएट ताईं पढ़ायोसीं 5 साल LLB उन्हनि जी अफोर्ड कईसीं हाणे उहे कमाइणु शुरू कनि ठीकु आहे ऐं ईअं डॉक्टर्स आहिनि इंजीनियर्स आहिनि जीअं उहे डिग्री करे था अचनि त उन्हनि खे जॉब मिली थी वञे ऐं सैलरी स्टार्ट थी थिए असां वटि वरी उल्टो चकर आहे असां वटि आफ्टर LLB उन्हनि जी इनरोलमेंट थींदी इनरोलमेंट खां अॻु में उन्हनि खे 6 महीना प्यूपिलेज जा आहिनि ऐं उहे उन्हनि खे एज़ अ प्यूपिल या ट्रेनी एडवोकेट रहणो आहे 6 महीना महीनो ॿिए प्रोसेस में लॻंदो आहे जंहिंसां उनखे लाइसेंस मिले ऐं वकील कमाईंदो आहे पंहिंजी बाय रेपुटेशन हाणे उहो नओं माण्हू उनखे कोई वकालत जे हवाले सां सुञाणे ई कोन उनखे वकालत इस्टेब्लिश करण में लाज़मी आहे 4 खां 5 खां 7 साल लॻी वेंदा आहिनि पोइ उन में मामला इहे थींदा आहिनि त काफ़ी दोस्त डिस्करेज थी वेंदा आहिनि पोइ उहे जॉब्स ॻोल्हींदा आहिनि हेॾे होॾे सो पहिरियों त हिकिड़ी वरी अट्रैक्शन आहे वकील वकालत कोर्ट हिकिड़ो वॾो इमेज हूंदो आहे ज़हन में पर इमेज सां गॾु जॾहिं माण्हू अचे थो न फील्ड में त पोइ ख़बर पए थी त कुझु ॿियो बि ज़मानो आहे ख़ैर तमामु सुठी फील्ड आहे हिनखे हर मोला हुजणु घुरिजे उनखे पंहिंजी क्लाइंट जी साइकोलॉजी खे डील करिणो आहे उनखे जज जी साइकोलॉजी खे डील करिणो आहे उनखे जॾहिं कोर्ट में विटनेसिस खे डील करिणो आहे त उन्हनि सां बि साइकोलॉजिकली डील करिणो आहे ईअं न आहे त हिकिड़ो विटनेस आहे ऐं बसि एज़ रूटीन उनखां सवाल जवाब करणा आहिनि न विद द प्रेजेंस ऑफ माइंड विद द IQ केस टू केस वेरी कंदो आहे हर माण्हू जी नेचर हूंदी आहे हिकिड़ो माण्हू एविडेंस ॾियण थो अचे त तव्हांखे साइकोलॉजिकली उनखे असेस करिणो आहे त हे मुंहिंजे घणनि सवालनि में मूंखे जवाबु ॾींदो या हिकिड़े सवाल में जवाबु ॾींदो घुमायुसि न घुमायुसि जेको सच हूंदो आहे सो बहरहाल वकालत में अचण जा तमामु घणा फ़ाइदा आहिनि डिस्करेजमेंट दोस्तनि खे मिलंदी आहे सिर्फ़ु इन हद ताईं जो फैमिली एक्सपेक्ट कंदी आहे काफ़ी असांजा अहिड़ा नौजवान दोस्त आहिनि जेके LLB खां पोइ माइट शादी करे छॾींदा अथनि तकड़ में त LLB करे वियो आहे वकील थी वियो आहे ईअं न आहे इहो ग़लति डिसीजन आहे या त थोरो सब्र कनि ठीकु आहे पोइ उहे मायूस था थियनि शादी खां पोइ 1 ॿार 2 ॿार 3 ॿार ऐं लाज़मी हुननि जा अख़राजात थियनि था पोइ घर में वालदेन बि चवनि था त भई असां तव्हां ते एतिरो कयो आहे अञा ताईं तव्हां नथा कमायो पोइ उते मायूसी थी थिए पोइ हेॾे होॾे ॾिसे थो पोइ कहिड़ी न कहिड़ी जॉब में हले थो वञे बाक़ी जेकॾहिं सब्र कयो जंहिं बि असांजी फील्ड में ऐं सच ॻाल्हायो उनखे अल्लाह ताला तमामु घणी इज़त बख़्शींदो आहे मोहतरम सामीन नाज़रीन इहे ॻाल्हियूं बिल्कुलु को हिकु कामयाबु वकील जेको पाण हिन प्रोसेस मां गुज़रियो हुजे उहो ई करे सघे थो असल में साईं लॉ कॉलेज में असांजा उस्ताद बि आहिनि
सो लॉ कॉलेज में असां इहो ॾिठो आहे त जॾहिं बि जंहिं कुंड खां जंहिं जॻह खां साईं जन बीहंदा आहिनि त लॉ कॉलेज जा शागिर्द सीनियर जूनियर चौधारी साईं खे वकोड़े वेंदा आहिनि, साईं जे गोल बीह रहंदा आहिनि, मेड़ाको करे छॾींदा आहिनि। मां पहिरियों महसूसु पियो कयां त साईं जन जी जेकी मोहबत आहे सिर्फ़ु इहा लॉ कॉलेज में आहे, पर गुज़िरियल दफ़े जॾहिं सिंध हाई कोर्ट में साईं जन खे ॾिसण जो मौक़ो मिलियो त साईं अकेले सिर्फ़ु जिथे बीहे पियो त उते वकीलनि सीनियर जुड़ियल वकीलनि जी रश लॻी पई वञे, मेड़ाको लॻी वञे पियो। साईं खां सवाल इहो आहे त साईं अहिड़ो कहिड़ो ॻाल्हि आहे, अहिड़ो कहिड़ो राज़ आहे जो तव्हां सां माण्हू एतिरी मोहबत कनि था? मुंहिंजो कोई कमाल न आहे, सादी ॻाल्हि आहे त कोई माण्हू हूंदो आहे, हाणे मां पंहिंजी तारीफ़ में नथो ॻाल्हायां, कंहिं माण्हू में हूंदी आहे हिकिड़ी मैग्नेटिक फोर्स चइजे ईअं, पोइ मूं में आहे अलाए न आहे वला आलम, पर जेका तव्हां ॻाल्हि कई मां पाण ॿियनि मां बि अट्रैक्ट थींदो आहियां। कंहिं सुठे माण्हू खे ॾिसंदो आहियां उनजे भरिसां वञी बीह रहंदो आहियां ऐं दिलि चवंदी आहे हुन सां ॻाल्हायां या हुनखे ॿुधां। पोइ पंहिंजी तबियत में त मां नथो सम्झां तव्हां मूंखे ॾिठो हुजे त कॾहिं को मां गुस्सो या कावड़ कई हुजे, ऐं हमेशह कावड़ या गुस्सो या नाराज़गी डाइजेस्ट करे वेंदा आहियूं त भई हिनखे छॾियो, थी सघे थो अॻियो नासमझी में कुझु करे विझो पोइ हिनजे करे। बाक़ी भिटाई सरकार या जेके बि असांजा सुफ़िया कराम आहिनि या जेके असांजी दीनी तालीमात आहिनि उन में हिकिड़ी शइ ॾाढी वज़ास आहे त मां हिन ॻाल्हि खे अहमियत ॾींदो आहियां त हर इंसान खे जेको आहे न मोहबत ॾिजे, मोहबत ॾींदो तव्हांखे मोहबत मिलंदी, बसि इहो ई आहे। पोइ कॉलेज में मुंहिंजा स्टूडेंट्स आहिनि, उन्हनि खे अलाए छा नज़र आयो आहे जो मतिलबु मां त तमामु घणी रिस्पेक्ट ॾींदो आहियां। मां पंहिंजे स्टूडेंट्स खे पंहिंजे नंढे भाइरनि वांगुरु ॾिसंदो आहियां ऐं पोइ हू शायदि उन ॻाल्हि जे करे जिते कंफर्टेबल फील कंदा उते बीहंदा, छो जो मां आम रवाजी तौरु हिकिड़ो टीचर न आहियां त भई अचिणो आहे लठ खणी बीहणी आहे दड़का ॾियणा आहिनि। मां कॾहिं बि क्लास में या क्लास खां ॿाहिरि स्टूडेंट्स खे बि दड़का न ॾींदा आहिनि। इवन मुंहिंजो स्टाफ जेके मूंसां गॾु क्लर्क्स आहिनि कोर्ट जे अंदरि कॾहिं बि उन सां मां दड़को न ॾिनो आहे, छो जो हिकिड़ी शइ मोहबत में थी वञे कनि था ऐं मोहबत ॾियूं था, मोहबत मिले थी, बसि ॿियो छा खपे असांखे। पोइ हुनजी मोट में अलाह जी महिरबानी आहे, अलाह ताला खे शायदि इहा ॻाल्हि पसंदि आहे, इन करे। तव्हां हिन वक़्त में जे हंध ते मनसब ते आहियो, मुख़्तलिफ़ मरहलनि मां तव्हां क्रॉस कयो हूंदो, कॾहिं गर्मी कॾहिं सर्दी ॾिठी हूंदी। सर इन मरहलनि में कॾहिं तव्हांजे मथां का अहिड़ी सिचुएशन आई त तव्हां सोचियो हुजे त काश जेकॾहिं मां वकील न हुजां? काफ़ी दफ़ा आयो। अच्छा, असांजे ऑडियंस सां शेयर कजो कुझु ॻाल्हि। काफ़ी दफ़ा ईअं आयो त लाज़मी जीअं मां शुरू में तव्हांखे ॿुधायोसि त शादी थी वञे ऐं माण्हू फैमिली इहो एक्सपेक्ट थी करे त बसि हाणे कमाए थो, ॿियनि वकीलनि खे ॾिसनि था, इहो नथा ॾिसनि त हुनजी सीनियरिटी आहे, हुनजो बोर्ड सुठो आहे ऐं हुनखे सुठो मतिलबु अमाउंट मिले थो इन द शेप ऑफ फीस। मूंखे बि इहो मरहलो आहे शादी खां बाद में मुंहिंजी अर्निंग जेका बि हुई शुक्र अल्हम्दुलिल्लाह, पर उन महिल नाकाफ़ी हुई, उहो थोरी तकलीफ़ महसूसु थिए पई त मां चाहियां त भई जेकॾहिं मां बि किथे स्विच करे वञा, हेॾे होॾे जॉब ॾिसां, पर बाद में चयमि त न, जॉब जी मिलंदी न त उते हुन में स्टेगनेंसी आहे, मां हिकु हंधि रुकिजी वेंदुमि ऐं थोरो ॾिसूं था सब्र करे। ऐं पोइ मूंखे मुंहिंजे सीनियर इंकरेज कंदो रहियो त पाण खे नॉर्मल रखो ऐं टेंशन न खणो। वकील हुजण सां फ़ाइदा इहे आहिनि त तव्हांखे हर क़िस्म जो माण्हू, हर क़िस्म जो, छो जो असां हिकिड़ा सोशल साइंटिस्ट बि आहियूं, असांजो इंजीनियर बि क्लाइंट थी सघे थो, असांजो डॉक्टर बि क्लाइंट थी सघे थो, इवन जज बि असांजो क्लाइंट थी सघे थो। काफ़ी मामलात अहिड़ा आहिनि जेके जजिस जे अगेंस्ट केसिस थींदा आहिनि, इवन मां रिप्रेज़ेंट कयो आहे काफ़ी जजिस खे, ऐं उन्हनि जा सर्विस मैटर्स थियनि था, उन में उहे इंगेज था कनि। जॾहिं असां जज जा वकील थी था वञूं पोइ असां इंगेज था कनि त इन खां वधीक असांखे कहिड़ी ख़ुशी थींदी। हर माण्हू तक़रीबन जेको सोशल इन सोसाइटी जो हिसो आहे त उहो मोहताज आहे वकील जो रिगार्डिंग लीगल इशूज़। हर माण्हू सां लीगल इशूज़ आहिनि, चाहे उहे डोमेस्टिक फैमिली इशूज़ आहिनि, चाहे उहे सिविल इशूज़ आहिनि, चाहे उहे क्रिमिनल साइड ते हुजनि, हर माण्हू इन शइ खे फेस करे पियो। पोइ इन करे वकील जी हिकिड़ी अहिड़ी प्रोमिनेंट
ऐं ॾाढी असांखे को ॿियो एडवांटेज आहे इंजीनियर पॉलिटिक्स नथो करे सघे डॉक्टर छो जो दे आर इन सर्विस असांजे लाइ हर ऑप्शन ओपन आहे असां वकील बि थियूं असांजी वकालत में हिकिड़ा ॿिया बि काफ़ी मौक़ा मिलंदा आहिनि जेके दोस्त जिन खां न वाक़ुफ़ LLB होल्डर घटि में घटि गज़ेटेड जॉब वठंदो आहे उनजे लाइ पब्लिक सर्विस कमीशन में अपॉर्चुनिटीज़ आहिनि उन्हनि खे मिलंदियूं आहिनि पोइ BPS 16 17 खां वठी जेतिरो वरी सीनियरिटी ठहंदी आहे त BPS 20 में बि असां वटि डायरेक्ट अपॉइंटमेंट थींदी आहे एडिशनल डिस्ट्रिक्ट एंड सेशन जज जंहिंजे लाइ हिकिड़े वकील खे आफ्टर एनरोलमेंट 6 सालनि जो एक्सपीरियंस खपंदा 6 इयर्स उन में इहा मज़ाक न आहे त 6 सालनि जी स्टैंडिंग सां डायरेक्ट तव्हांखे BPS 20 वारी जॉब मिले सो मां दोस्तनि खे इन शइ ॾे ॾाढो मोटिवेट बि कंदो आहियां त भई तव्हां डिस्करेज न थियो लाज़मी आहे नो पेन्स नो गेन्स ऐं ईअं न तव्हांखे थोरी स्ट्रगल सां गॾु सब्र बि करिणो आहे जी सर असां वटि काफ़ी वकील शॉर्टकट्स वठंदा आहिनि जंहिंजे लाइ मां ॾाढो उन्हनि खे सख़्ती सां डील कंदो आहियां जेके नौजवान आहिनि उनखे मां सम्झाईंदो आहियां भई शॉर्टकट जे कॾहिं न वञो हिकिड़ी आम सादी सही ॻाल्हि आहे शॉर्टकट वारनि खे असां ॾिठो आहे उहे अॻिते न हली सघिया आहिनि असां वरी वकालत में 3 शयूं ॾाढो मैटर थियूं कनि वकीलनि जे लाइ इल्ज़ाम लॻंदो आहे त कूड़ ॻाल्हाईंदा आहिनि कूड़ो वकील सस्टेन न करे सघंदो आहे इहा शइ ऑन रिकॉर्ड तव्हां रखी छॾियो सचो वकील हूंदो क्लाइंट सां सच ॻाल्हाईंदो जज सां सच ॻाल्हाईंदो उनजी रेपुटेशन ठहंदी क्लाइंट खे कूड़ो आसरो न ॾींदो जज जे आॾो आर्ग्यूमेंट कूड़ो न कंदो पंहिंजी रेपुटेशन ठाहींदो इहो हिकिड़ो लाज़मी आहे मुआशिरे में हर क़िस्म जो माण्हू आहे ईअं त डॉक्टर्स बि आहिनि मोल माण्हू खणी वञो त बि हुनजी चवंदा ऑपरेशन असां कई आहे एतिरो ख़र्चु ॾियो ठीकु आहे ईअं त कूड़ हर फील्ड में आहे सिर्फ़ु बदनाम वकील थो थिए पर उन वकील जेको कूड़ ॻाल्हाए जेको शॉर्टकट जे कढंदो उनखे कॾहिं बि मतिलबु अहिड़ी शइ न थींदी इंट्रस्टिंग ॻाल्हि थो ॿुधायांव ईमानदारी ऐं सभु पर महिनत सां गॾु हाणे वकील में महिनत हर फील्ड में महिनत खपंदी आहे असां वटि वकील जे लाइ त तमामु ज़रूरी आहे महिनत छो जो असांजी जेका वकालत आहे रिसर्च बेस्ड आहे ऐं वकील इहो आहे त असां वटि इहो एक्सपेक्ट कयो वेंदो आहे त इंसाफ़ थींदो हर केस में वकील कॾहिं बि जेका एक्चुअली जेका डेफिनेशन आहे न या जेको ऑब्जेक्ट आहे या स्कोप आहे वकालत जो उहो इहो आहे त असांखे कोर्ट खे असिस्ट करिणो आहे इंसाफ़ जे लाइ त तव्हां इंसाफ़ कयो उन में असांजे क्लाइंट जेको असां रिप्रेज़ेंट था कयूं उनजो ई इंट्रस्ट आहे उहो लीगली रिकग्नाइज़ड आहे ऐं जेको अॻियो माण्हू यूज़अप थो करे या इनखे डिनाए थो करे पोइ या क्रिमिनल साइड ते हलिया अचूं त कंहिंसां नाइंसाफ़ी थिए थी असां वटि छा हूंदो आहे लिटिगेशन्स में कूड़ सच हूंदो आहे ऐं मोस्टली कूड़ अची वेंदो आहे ऐं उहा असांजी असेसमेंट हूंदी आहे जज जी बि असेसमेंट हूंदी आहे वकील जी बि त हिन में सॼो कूड़ आहे या हेतिरा % कूड़ आहे या जेको विटनेस आयो आहे इहो रियल विटनेस न आहे इहो कूड़ो विटनेस आहे असांजी असेसमेंट हूंदी आहे बाय एक्सपीरियंस इहे सभु शयूं जॾहिं साम्हूं रखंदा आहियूं ऐं पोइ केस डिसाइड थींदो आहे जी सर त पोइ जज मञींदो बि आहे त वाक़ई तव्हांजी क्लेम ठहे थी या तव्हांजो अक्यूज़ड इनोसेंट आहे पर हिकिड़ो इंसिडेंट थियो आहे न जी सर मूंखे बि समाओ माना बाय पॉलिसी मुंहिंजो भई मुंहिंजी पॉलिसी आहे न ज़ामिन ॾियणो आहे न छॾिणो आहे पोइ काफ़ी अहिड़ा केसिस आहे जिन में हार्ट ब्रेकिंग थींदी आहे शॉक बि लॻंदो आहे ईअं न त उहो असांजो केस हो इवन जॾहिं मां फ़रियादी खे रिप्रेज़ेंट कयो मुंहिंजे केस में एतिरो स्टफ न हुयो मां फ़रियादी खे ॿुधायो त जवाबदार आज़ादु थी वेंदो छो जो मां तव्हांखे ॿुधायां कूड़ न आहे ॻाल्हाइणो हूंदो पंहिंजे क्लाइंट सां सच ॻाल्हाइणो हूंदो आहे फ़रियादी जो बि ज़हन हुयो त बाक़ी छो जो केस में एतिरी एविडेंस न हुई ऐं उन केस में सज़ा लॻी वई हालांकि ॾिसो मुंहिंजे फेवर में फ़ैसिलो थियो पर मुंहिंजी हार्ट ब्रेकिंग थी त वरी नाइंसाफ़ी थी पोइ अहिड़ा केतिरा ई मामला आहिनि पोइ जॾहिं उहो ॾिसंदा आहियूं न छो जो इहो इंसाफ़ जे लाइ असां बीठा हूंदा आहियूं पार्टीज़ खे इंसाफ़ ॾियणो आहे इन लाइ न त मुंहिंजे पार्टी खे असांखे इंसाफ़ कबे पोइ जंहिंजे हक़ में अचे इन लाइ वकालत हूंदी आहे
पोइ उते असांजी हार्ट ब्रेकिंग थींदी आहे ऐं पोइ दिलि चवंदी आहे जेकॾहिं छॾे ॾिजे फील्ड खे जेको सचो वकील हूंदो न उहो इन आस्पेक्ट ते घणो फोकस कंदा आहिनि भली खटी पवंदा आहिनि केस पर सम्झंदा आहिनि त जज नाइंसाफ़ी कई आहे पोइ छो नाइंसाफ़ी कई वला आलम पर मोस्टली इहो हूंदो आहे त बसि पंहिंजी कानून खां हटी करे समटाइम्स बसि पंहिंजी मर्ज़ी हलाईंदा आहिनि उते पोइ अफ़सोस थींदो आहे असांखे माशाअल्लाह मौजूद सामीन नाज़रीन जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो अॼु असां सां गॾु मौजूदु आहिनि साईं सफ़दर हुसैन गौरी साहब जिन पंहिंजी क़ीमती गुफ़्तगू तव्हां ऐं असांजे अॻियां नज़र कई आहे जेके ला जी फील्ड सां तालुक़ु रखनि था उनखे यकीनन ज़रूरु फ़ाइदो मिलियो हूंदो माशाअल्लाह हिते जंहिं जॻह ते तव्हां हिन वक़्त में फ़ाइज़ आहियो इन मुक़ाम ते पहुचण में तव्हांजो ख़ासि किरदारु कंहिंजो रहियो कहिड़ी शइ तव्हांखे हिमतायो ऐं कहिड़ी शइ जो तव्हां सां बाक़ाइदा साथ हुयो जंहिंजी वजह सां तव्हां अॼु इन मनसब ते आहियो मूं प्रैक्टिस स्टार्ट कई 2004 खां मुंहिंजी इनवॉल्वमेंट थी ऐं मुंहिंजे ज़हन में कोन हुयो त मां बार पॉलिटिक्स जॉइन कंदुसि ऐं प्रैक्टिस कईसीं ऐं अलहमदिल्ला जीअं स्टार्ट पहिरियों स्लो हुयो केसिस जे हवाले सां बाद में अलहमदिल्ला 2008 9 10 वारो पीरियड उहो मुंहिंजो स्टार्ट थी वियो बाक़ाइदे ऐं सुठे नमूने प्रोफेशनल लायर तौरु प्रैक्टिस असां कंटिन्यू कई मुंहिंजो जेको सीनियर आहे मिस्टर आसिफ अली अब्दुल वो बार पॉलिटिक्स में ॾाढो इन्वॉल्व रहियो वो डिस्ट्रिक्ट लेवल ते भी मुख़्तलिफ़ ऑफिसिस होल्ड की इलेक्शन में हाई कोर्ट में भी ऐं सिंध बार काउंसिल में भी हींअर सीनियर मेंबर सिंध बार काउंसिल आहे 5th टाइम हुनजी इलेक्ट थियो आहे मतिलबु असांजो चैम्बर खे पॉलिटिकल बार पॉलिटिक्स टच हुई 2013 में फर्स्ट टाइम ईअं थियो त मुंहिंजो सीनियर फॉर प्रेसिडेंट हाई कोर्ट बार इलेक्शन कंटेस्ट की उन टाइम मूंखे फॉर मेंबर मैनेजिंग कमेटी चई त तव्हां बि हुजो ठीकु आहे सीनियर चवे थो मां बि आहियां ऐं उन टाइम मूंखे अंदाज़ो न हो ऐं ॾाढो अनएक्सपेक्टेड हुयो त उन पूरे 13 जेके इलेक्टेड हुया असांजा 7 MMCs ऐं 6 ऑफिस बियर्स उन्हनि 13 में मूं समेत मुंहिंजो हाईएस्ट स्कोर हुयो वोट्स जो त सभु खिलनि पिया चई भई बीठो पहिरियों दफ़ो आहे पंहिंजे सीनियर खां वधीक वोट मुंहिंजो भाई पोस्ट नंढी आहे इन करे ईअं न आहे सेम पोस्ट हुजे त पोइ चइजे सीनियर आहे हुनजो हक़ु आहे पर हाणे मूंखे ग़लती सां माण्हू वोट ॾेई छॾियो आहे मां छा कयां पोइ उहो मुंहिंजे सीनियर जे लाइ बि ॾाढो प्राउड मोमेंट हुयो उहो हिकु खे ॿुधाए पियो मुंहिंजो सीनियर मूंखां वधीक वोट वठी वियो ऐं इहा ॾाढी ख़ुशी जी ॻाल्हि हुई ऐं उहा हिकिड़ी शइ इंकरेजिंग हुई वरी सेकेंड टाइम ईअं थियो मूंखे लाइब्रेरी सेक्रेटरी ते हाई कोर्ट बार एसोसिएशन में कंटेस्ट करिणो पियो अलहमदिल्ला उहा इलेक्शन बि विन कईसीं थर्ड टाइम वरी मूंखे दोस्तनि चयो त भई तव्हां ट्रेजरर हाई कोर्ट बार एसोसिएशन में कंटेस्ट कयो लाड़काना में उहा बि विन कईसीं फोर्थ इलेक्शन भी मुझे हाई कोर्ट में थी फॉर MMC अगेन त उहा बि विन कईसीं पोइ मूं चयो त भई हाणे मूंखे छॾियो छो जो मुंहिंजी प्रैक्टिस थोरी डिस्टर्ब थी थिए बार पॉलिटिक्स में ख़ामोश रहियासीं 2-3 साल गुज़रिया अचानक सां असांजी हिकिड़ी कॉमिटी थींदी आहे छो जो पीपुल्स लायर फोरम हिकिड़ो अलॻि सां असांजो पीपुल्स पार्टी जे हवाले सां कोर्ट्स में वकीलनि जी हिकिड़ी विंग आहे उन फोरम जी कॉमिटी वेंदी आहे त असां वटि कहिड़ा कहिड़ा कैंडिडेट्स अवेलेबल आहिनि जेके पाण एस्पायर था कनि त मां प्रेसिडेंट ते कंटेस्ट करणु थो चाहियां मां वाइस प्रेसिडेंट ते हिन कॉमिटी में हुननि असेसमेंट कई त कहिड़ो कहिड़ो कैंडिडेट सुठो साबित थी सघे थो जेको विनिंग कैंडिडेट हुजे इलेक्शन कंटेस्ट करणु त को मसइलो न आहे विनिंग कैंडिडेट कहिड़ो आहे उते मुंहिंजी सोच में हुयो न कमेटी सोच में हुयो ऑन द स्पॉट अचानक सां चयूं त सफ़दर गौरी तव्हां मुंहिंजो भई मूंखे काॾा न फसायो मुंहिंजो त को ख़्यालु खां बि न आहे न तव्हां चयो आहे इलेक्शन वेझो आहे तव्हां मूंखे अचानक सां था चओ न मुंहिंजो को होमवर्क आहे न मुंहिंजो को इलेक्शन जो को प्लान आहे मां कीअं कंदुसि की भई असां जेतिरा बि सीनियर्स आहियूं न लाड़काने बार जा उहे तव्हां सां कंदा आहियूं मूं चयो भई एॾी वॾी ज़िमेदारी
ऐं मुंहिंजी पहिरीं इलेक्शन आहे डिस्ट्रिक्ट बार में, छो जो 4 इलेक्शन हाई कोर्ट में थी चुकियो ऐं मुंहिंजो डिस्ट्रिक्ट बार जो एक्सपीरियंस एतिरो कोन्हे को। ऐं मुंहिंजे एक्सपीरियंस मुताबिक़ जेकॾहिं तव्हां मूंखे कंसिडर कयो था त मां एवर यंगेस्ट प्रेसिडेंट हूंदुसि डिस्ट्रिक्ट बार जो, त मूंखे मां नथो सम्झां मां ज़िम्मेदारी निभाए सघंदुमि की भई कुझु बि न आहे, असांजो बसि जेका लास्ट चॉइस आहे ऐं फर्स्ट चॉइस बि चऊं हाणे हिन वक़्तु तव्हां आहियो ऐं तव्हां असां वॾा आहियूं, तव्हां न बि नथा करे सघो, जे न कंदव त उहो बेदबी आहे। मुंहिंजो हर मां कदम पातुसि भई ठीकु आहे बिस्मिल्लाह। सीनियर्स जॾहिं मूंखे एश्योरेंस ॾिनी त असां घाटी वादी में तव्हां सां गॾु आहियूं। जी सर। मूं चयो हाणे बसि ठीकु आहे, सीनियर्स चयो आहे ऐं हलनि था इलेक्शन में, ऐं मूंखे सीनियर्स जेतिरा बि आहिनि न फ़क़ति सीनियर्स पर वरी अलहमदिल्ला लाज़मी जूनियर्स बि उन्हनि जा चैम्बर्स हुया, उन्हनि मूंखे सुठे नमूने इलेक्शन खटाई ऐं सुठो कंटेस्ट थियो। ॿुधण में अचे थो त वेझर में वरी इलेक्शन थिए थी लाड़काने ते डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जी, त उन में अवां वरी पंहिंजो नालो ॾिनो आहे या कंहिं ॿिए खे सपोर्ट कंदव? मां अॻोटे बि ॿुधायुमि तव्हांखे त ही मुंहिंजी 5हीं इलेक्शन हुई, 5th। इत्तेफ़ाक़ सां 5 इलेक्शंस में मूं एस्पायर न कयो आहे, इत्तेफ़ाक़ सां, इहा दोस्तनि जी महिरबानी आहे। बीहारनि बि उहे था, खटाइनि बि उहे था, असां बसि मड़ी बीठा आहियूं त भई ठीकु आहे मां कैंडिडेट आहियां। सो हिन दफ़े बि मूंखे रिपीट जो ऑप्शन ॾिनो वियो त तव्हांजी जेका कारकर्दगी रही आहे 2022 में एज़ अ प्रेसिडेंट, तव्हां तमामु सुठो मतिलबु कयो आहे ऐं असां वरी बि चाहियूं था त असांखे तव्हां खपे। मूं चयोमांनि भाई पूरो साल मूंखे लुड़ायो अथव, छो जो एज़ अ प्रेसिडेंट जेकॾहिं सम्झो वञे त मुंहिंजी वॾी ज़िम्मेदारी हुई ऐं मां पूरी कोशिशि सां पंहिंजी उहा ज़िम्मेदारी निभाई। टाइम ॾियणो पियो जंहिंजे करे थोरी मुंहिंजी प्रैक्टिस में मुंहिंजो क्लाइंट डिस्टर्ब थियो। पोइ मूं रिक्वेस्ट रखी त भाई ॿिया बि काफ़ी असांजा यंग एनर्जेटिक दोस्त आहिनि, उन में मूं ई 4-5 नाला प्रपोज़ कया त ही बि अथव, ही बि अथव, ही बि अथव। कॉमिटी चवे त न ॿिया पोइ बि तव्हां, मूं चयो था तव्हां वॾा आहियो, मूंखे तव्हांजे लाइ लख इज़त आहे ऐं मूंखे थोरी साई बि ॾियो। ऐं ॿिया दोस्त आहिनि, हा सॼो साल मां हुननि सां गॾु बीहंदुसि, निभाईंदुसि, पर मूंखे थोरी साई ॾियो त मां थोरो ज़िम्मेदारी न हूंदी मुंहिंजी, पोइ दोस्तनि जी मदद में हूंदुमि ऐं उहे नाला ॾिनासीं। उन्हनि मां वरी कॉमिटी हिकिड़ो दोस्त ते फाइनलाइज़ कयो ऐं अलहमदिल्ला उनजी वर्क हले पई। इलेक्शन कैंपेन असां उन सां गॾु आहियूं ऐं पूरी उमेद आहियूं त असांजा कैंडिडेट्स जेके 13 आहिनि पैनल जोड़ियो वियो आहे PLF जे तरफ़ां, उहो अलाह जी महिरबानी सां उहो इंशाअल्लाह ताला खटी ईंदो ऐं असांजो उन्हनि सां साथ आहे। मूं पंहिंजो नालो न ॾिनो, महिरबानी उन्हनि जी जिन मुंहिंजो नालो अंडर कंसिडरेशन आंदो, पर मूं उन्हनि खे त अदब जा ॿधी मूं चयो मूंखे हिन दफ़े साईं जो। सर तव्हां खां ॿियो मेन सुवालु आहे ऐं मां इहो महसूसु थो कयां त जॾहिं खां तव्हांजी असां एड हलाई आहे त साईं सफदर हुसैन गौरी साहिब जो असां इंटरव्यू कंडक्ट करण वारा आहियूं, त काफ़ी माण्हुनि मूंखां तव्हांजे इंटरव्यू जी घुर कई ऐं तव्हांजे इंटरव्यू में थोरी देरि थी वई। एक्चुअली मां इहो महसूसु पियो कयां त उहे जेको मूंखां अव्हांजे इंटरव्यू जी जेकी घुर कनि पिया पुछा पिया कनि त कॾहिं साईं जो इंटरव्यू अपलोड थींदो, त उनजो मूंखे इहो महसूसु थियो त मेन सुवालु जेको रखियो हुयुसि उहो इहो सुवालु हुयो जंहिंजो जवाबु मां हाणे तव्हां खां वठण वारो आहियां त एज़ अ प्रेसिडेंट डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन तव्हां उहे कहिड़ा कहिड़ा कम कया जेके अवल न थी सघिया हुया लाड़काने जी तारीख़ में, या के ॿिया अहिड़ा कम जेके तव्हां पंहिंजे दौर में प्रेसिडेंट दौरान कया आहिनि? मुंहिंजी पहिरीं कोशिशि आई त छो जो मां ख़ुदि असां वटि वकील आहिनि, हिकिड़ा स्लीपिंग लॉयर्स आहिनि जी, हिकिड़ा नॉन प्रैक्टिसिंग आहिनि, ईंदा आहिनि वेहंदा आहिनि पर प्रैक्टिस न कंदा आहिनि। पोइ उन में कुझु ब्रीफलेस हूंदा आहिनि, कुझु कहिड़ी केस मिलंदो आहे त वरी पाण ॿिए खे ॾींदा आहिनि त भई मां नथो कयां, मां बि अची वेहां थो। ऐं हिकिड़ा प्योरली प्रोफेशनल प्रैक्टिसिंग लॉयर्स आहिनि। जेकॾहिं असां वटि गैर ज़रूरी बाइकॉट्स थियनि था जंहिंजे करे कोर्ट जो वर्क सस्पेंड थींदो आहे त उन में लिटिगेंट अलॻि सां सफ़र थो करे, पर असांजो प्रोफेशनल लॉयर जेको आहे न उहो बि ॾाढो डिस्टर्ब थो थिए। मूं पहिरीं तरजीह हिन शइ खे ॾिनी त
त जेका प्रोफेशनलिज़म आहे एडवोकेसी जी उनखे प्रमोट कजे जी ॿियो जेको वकील गर्दी वारो लेबल लॻंदो पियो अचे वकीलनि ते उनखे रिमूव कजे जी त भई असां वकील पीस लविंग आहियूं असां वकील क्रीम ऑफ सोसाइटी आहियूं छो जो असांखे कानूनी ख़बर आहे ऐं कानूनी पासदारी कीअं कजे उहो असांजे ॿियनि खे एजुकेट करण वारा पाण लॉलेसनेस हलिया वञूं इन जे करे मुंहिंजी पहिरीं तरजीह आई त वकील गर्दी वारो लेवल ख़तमु कजे जी प्रोफेशनलिज़म खे प्रमोट कजे टियों त जेका असांजी बेंच ऐं बार जो जेको कोऑपरेशन आहे न उनखे मज़बूत कजे छो जो जेसिताईं असां मज़बूत न थींदासीं बेंच ऐं बार त माण्हुनि जो जेको लिटिगेंट्स जो कॉन्फिडेंस आहे इन जुडिशियल सिस्टम में उहो न ठहंदो उनखे ठाहिण लाइ उन कोऑपरेशन खे मेंटेन रखण में कोशिशि कईसीं त पंहिंजो किरदारु अदा कयूं ऐं अल्हम्दुलिल्लाह अल्लाह ताला जी महिरबानी सां असांजे पूरे साल में हूअं जजिस ईअं चवंदा हुया त आए ॾींहुं बाइकआउट थो थिए असां वांदा वेठा आहियूं मतिलबु वर्क सस्पेंड थी वियो वकील घर हलियो वियो जजिस वांदा वेठा आहिनि असांजे टाइम जजिस चवनि पिया त भई कॾहिं था बाइकआउट कयो त असां मतिलबु हिकिड़ी साई मिली वञे सो हू माना पर इहो सीरियसली न चवंदा हिकिड़ो खिली खिली चवंदा त भई रुगो कमु था कयूं असांखे वंध कई नथी मिले पोइ उन पर्सपेक्टिव में चवंदा त इहा शइ असांजी वॾी अचीवमेंट हुई त इन शइ खे असां कंट्रोल कयोसीं काफ़ी मसइला थिया वकीलनि सां हिकिड़ो वॾो मिसाल मां तव्हांखे ॾियां मुंहिंजो जनरल सेक्रेटरी मिस्टर अमन लाल जी उनजे घर ते राति जो फायरिंग थी तमामु घणी ऐं पुलिस बि इन ॻाल्हि खे एक्नॉलेज कयो त वाक़ई इहो इंसिडेंट थियो आहे SSP ताईं बि इन ॻाल्हि खे हुननि चयो त वाक़ई इहो इंसिडेंट थियो आहे असांजो जनरल सेक्रेटरी हुजे ऐं डिस्ट्रिक्ट जो ऐं एॾो वॾो वाक़ियो थियो हुजे ऐं असां बाइकआउट न कयो हुजे इहा वॾी अचीवमेंट अच्छा बाइकआउट जा रीज़न्स छा आहिनि त जॾहिं असांजो कमु न थिए जी असां पहिरीं अटेम्प्ट इहा कईसीं त असांजी एफर्ट ई त उनखे सिक्योरिटी प्रोवाइड थी SSP एश्योर कयूं त मां हिनखे पुलिस सिक्योरिटी ते पिकेट लॻाए थो ॾियां सेकेंड असांजी क्लेम हुई त भई असांखे असांजो इंसिडेंट जो FIR रजिस्टर थिए SSP इंश्योर कयो त तव्हांजी FIR रजिस्टर थिए थी ऐं उहा थी पई थर्ड त उहे माण्हू अरेस्ट थिया पुलिस चयो त असां FIR कटी आहे लाज़मी इन्वेस्टिगेशन थींदी त असां माण्हुनि खे अरेस्ट कंदासीं इहे जो अश्योरेंसिस मिली वियूं त असां गैर ज़रूरी बाइकआउट छो कयूं ठीकु हिकिड़ी इहा ॻाल्हि ॿी ॻाल्हि इहा आई त असांजी जेका लाइब्रेरी छो जो दुनिया हाणे मॉडर्नाइज़ेशन जी तरफ़ वञे पई ऐं अॼु मूंखे सुबुह जो हिकिड़े जे साहब हुन सां मुलाक़ात थी हुन चयो त उहो लंडन मां ड्यूरिंग प्रैक्टिस हुन कुझु अर्सो लंडन में गुज़ारियो चई दुनिया टेक्नोलॉजी खे एक्सेप्ट थी करे ऐं अप्लाई थी करे 2004 में जी मां लंडन में फर्स्ट वीडियो कॉल ते ॻाल्हायो 2004 में ऐं असां वटि लाड़काणे में 2003-04 में फ़ोन आई आहे तव्हां फ़र्क़ु ॾिसो हाणे पोइ मूं हिकिड़ी कोशिशि इहा कई त असांजो मिस्टर मोहम्मद सलीम मंगरियो आहे हींअर सिंध हाई कोर्ट बार एसोसिएशन कराची जो प्रेसिडेंट आहे हींअर 2023 जे लाइ इलेक्ट थियो आहे उन मंगरियो साहब जी तमामु घणी कंट्रीब्यूशन आहे ऐं हुनजी वॾी डेडिकेशन आहे हिन फील्ड में हुन ई लाइब्रेरी जनरेट कई ऐं ई सर्वर जे थ्रू असांखे कनेक्शन्स ॾिए पियो फ्री में ज़बरदस्त ऐं मूं पूरी कोशिशि कई त हुनखे इनवाइट कयां ऐं हाणे लाड़काणे में असांजे चीफ जस्टिस खे बि दावत ॾिनीसीं असांजे चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट मिस्टर अहमद अली शेख साहब लाड़काणे आया ऐं उन असांजे मंगरू साहब बि लाड़काणे आया असांजी ई लाइब्रेरी जी इनाग्रेशन थी इहा मुंहिंजे टाइम में हिकिड़ी अचीवमेंट्स में वन ऑफ देम इहा बि आहे ऐं ॾाढियूं एक्टिविटीज़ असां रखियूंसीं पंहिंजे हिन टेन्यूर में इंटरनेशनल यूथ डे हुयो मूंखे यंग लॉयर्स आया हे साईं असांखे तव्हां कोऑपरेट कयो मूं चयो भई मूंखे कुराड़ो त न सम्झो अथव न खिलनि पिया चवंदा साईं तव्हां यंग आहियो तॾहिं असां उमेद था रखूं तव्हां मां मूं हुनखे चयो ठीकु आहे पोइ हिकु गॾियल तौरु प्रोग्राम कयोसीं छो जो यूथ डे हुयो इंटरनेशनली उन में
मेडिकल सर्किल मां, इंजीनियरिंग सर्किल मां, एजुकेशन मां, पुलिस मां, मुख़्तलिफ़ सर्किल्स मां यंग जेके बि स्टूडेंट्स हुआ या कामयाब उन पंहिंजे पंहिंजे सर्किल में जिन हुई कामयाबी उन्हनि खे आंदोसीं। हर हिकु माण्हू मोटिवेशनल स्पीच ॾिनी, पंहिंजो इंट्रोडक्शन ॾिनो। इहो फर्स्ट टाइम थियो आहे असांजी हिस्ट्री में। ऐं उन्हनि खे पुछियोसीं त ॿियो हालांकि हिन हिकिड़ो इंप्रेशन हूंदो ॾाढो नेगेटिव त वकील आहिनि, ॿार आहे, अलाए छा आहे। हिते अचे असांखे जहिड़े नमूने वेलकम कयो वियो आहे, जहिड़े नमूने हाणे तव्हां असांखे सियाफ़ था कयो त असां कॾहिं न विसारींदासीं। सो उन्हनि हिकिड़ो मुआशिरे में असांखे इम्प्रेशन क्रिएट करिणो त असां वकील गणदी वारा न आहियूं, असां वकील बि मुहज़िब आहियूं, पर असांखे मेलाइन कयो पियो वञे। कुझु अंसर आहिनि जिन जे करे सो ॾाढी कोशिशि कईसीं। ऐं अल्हम्दुलिल्लाह सोशल सर्कल्स में, सोशल मीडिया में असांखे तमामु घणी मोट मिली त भई वकील हाणे फ्लड जो थियो जेका असां वटि रीसेंट कैलेमिटी थी, तमामु घणी हिस्ट्री में अहिड़ी बरसाति न थी जेका चवनि था। हाणे सेक्रेटरी इरिगेशन आयो हाई कोर्ट में चई 2010 जे सुपर फ्लड जे ट्रेन ते अञा बि ट्रेन खां मथे हिन टाइम पाणी आयो आहे ऐं असां पाण डिस्टर्ब आहियूं। इन सिचुएशन में MS लाड़कानो मेडिकल सुपरिटेंडेंट ऐं DHO लाड़कानो इन जे सहकार सां असां मेडिकल कैंप लॻाईसीं, प्लस में डोनेशन कलेक्ट कयोसीं। जेको राशन थियो उहो वरी असां कैंप्स 10 सिटीज़ में न, छो जो असांखे लोकल आहियूं, असांखे ख़बर आहे, छो जो असांजी बराड़ी बि तबाह थी। असां वञी ॾिसूं था बराड़ियुनि में खंडर लॻा पिया, उते माण्हू छो जो हर को अचे पियो 10 सिटीज़ रोड ते ॾेई हले पियो वञे। असां ओसि ताईं वञी पहुतासीं बात जे मतिलबु हवाले सां त भई असां वकील आहियूं ऐं असां वकील हे बि कमु फलाई करे सघूं था। असांजी 10th मुहर्रम ते पहिरियों दफ़ो डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जी तरफ़ां बि मेडिकल कैंप लॻाई वई। उन खां अलावा मां सम्झा 12 रबीउल अव्वल ते बि असां हिकिड़ो तमामु सुठो पुरवकार नात जो हिकिड़ो मीलाद जे हवाले सां प्रोग्राम करायोसीं, जंहिंमें दावत इस्लामी जी तरफ़ां आया। जेतिरा बि मुमकिन थी सघिया असां बार जे प्लेटफॉर्म ते एक्टिविटीज़ रखियूंसीं। हाणे इहो सेकेंड लॉ बुक फेस्टिवल हुयो ऐं उन में स्टूडेंट्स बि हुया, लॉ जा वकील बि हुया, जजिस बि, मुख़्तलिफ़ सर्किल जा माण्हू, इवन डॉक्टर्स बि आया ऐं जंहिं इन शइ खे ॾाढो एप्रिशिएट कयो। बिलावल भुट्टो ज़रदारी सां तव्हांजी मुलाक़ात थी ऐं रसीदूं सॼे लॉ जे शागिर्दनि लॉ जे माण्हुनि ॾिठियूं या आवाम ताईं पहुतूं, त उन सां असांजी मीटिंग कहिड़े टॉपिक ते थी तव्हांजी? मां सम्झां थो ही पहिरियों दफ़ो ईअं थियो जॾहिं इलेक्शन थी, असांजी रिज़ल्ट अनाउंस थी, छो जो असांजो PLF पैनल हुयो। त PLF जे पैनल जे हवाले सां असांजे चेयरमैन PPP मिस्टर बिलावल भुट्टो ज़रदारी साहब उहो ॾाढो ख़ुशि थिया। उन्हनि ट्वीट कयो लाड़काना बार जे हवाले सां, पोइ मेन स्ट्रीम मीडिया में, सोशल मीडिया में, जिते किथे त भई लाड़काने में इलेक्शन थी आहे ऐं कटे विया ऐं चेयरमैन साहब ॾाढो ख़ुशि थियो, मुबारक ॾेई। बाद में पंहिंजे पॉलिटिकल सेक्रेटरी मिस्टर जमील सुमरो खे चयईं त भई तव्हां वञो बार में मुबारक ॾेई अचो। इहा बि असांजे लाइ वॾी आनर हुई त उहे आया चेयरमैन साहब जी तरफ़ां, पर इनवाइट बि करे विया त चेयरमैन साहब अचे पियो नवंदरो हाउस ऐं तव्हां सां मुलाक़ात कंदा। पोइ मूं पंहिंजे जेके वकील साहिब आहिनि हुया तक़रीबन 50 जे लॻभॻि हुयासीं, वियासीं हुते ऐं हुते असां लाइ सरप्राइज़ हुयो। असांजे हुते पंहिंजो लॉ मिनिस्टर मिस्टर मुर्तज़ा बाबा बि आया ऐं चेयरमैन साहिबु उते तमामु असांखे कांग्रेचुलेट कयो ऐं ॾाढो ख़ुशि पियो थिए। सभु यंग तव्हां इलेक्ट थी आया आहियो, सुठी ॻाल्हि आहे। ऐं उन खां पोइ असांखे 10 मिलियन जी डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन खे चेक ॾिनी चेयरमैन साहब त तव्हांजी, छो जो असांजी बार खे बि लाज़मी फंड्स ईअं ई जनरेट थींदा आहिनि जेके गवर्नमेंट जे थ्रू मिलंदा आहिनि। ऐं बार काउंसिल्स एक्ट में अहिड़ो प्रोविजन आहे त उहे प्रोविंशियल गवर्नमेंट बार काउंसिल्स खे एड ॾिनी फाइनेंशियल। उन ई मद में असांखे 10 मिलियन मिली विया। उन जे करे असांखे हिकिड़ो वरी फ़ाइदो इहो पियो, असां पंहिंजी डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जो बार रूम आहे उनखे रिनोवेट कयोसीं कंप्लीटली। असांजी लाइब्रेरी आहे लॉ जी, उनखे असां कंप्लीटली रिनोवेट करे रीशेप कयोसीं फॉर लाइब्रेरी पर्पज़। पहिरियों उनखे लाइक कंसल्टेशन हॉल हूंदी हुई, टेबल कुर्सियूं लॻल हूंदियूं ऐं माण्हू कंसल्टेशन कंदा।
असां जीअं रीडर्स वेहंदा आहिनि ऐं पूरी लाइब्रेरी लुक हूंदी आहे, पोइ सोशल मीडिया ते बि अची वई, चीफ जस्टिस बि हुनजी इनाग्रेशन कई लाड़काणे ऐं उहो ॾाढो ख़ुशि थिया, जीअं त वेही तव्हां त वॾो मतिलबु कयो आहे। पर उहो तॾहिं थियो जॾहिं असांखे चेयरमैन साहिब जे तरफ़ां फाइनेंशियल एड आई। वकील मिली वेंदा, क्लाइंट्स अहिड़ा मिली वेंदा आहिनि जेके ॾाढा तंग कंदड़ हूंदा आहिनि या परेशान कंदड़ हूंदा आहिनि। तव्हांजी ज़िंदगी में कुझु अहिड़ा वाक़िया ज़रूरु आया हूंदा, पेश थिया हूंदा? बिल्कुलु, असल में छा हूंदो आहे, असां वटि क्लाइंट ख़ासि करे ॿाराड़ी जो अनपढ़ बि हूंदो आहे, ऐं जेका लेडी क्लाइंट हूंदी आहे न, ख़ासि करे कुराड़ी हूंदी, बसि असां ॾाढा ॾुखिया थींदा आहियूं। छो जो मर्द माण्हू खे सम्झाइबो आहे न, उहो चवंदो आहे ठीकु आहे साईं हले पियो। कुराड़ी ज़ाइफ़ा हुजे ऐं उहा पोइ जॾहिं ॿाहूं ॿधंदी आहे ऐं न सम्झंदी आहे ॻाल्हि, वरी सुबुह जो सम्झाईंदा आहियूं विसरी वेंदी अथसि ॻाल्हि, शाम जो चए वरी चवंदी आहे अबा हीअ ॻाल्हि मां सुबुह तव्हांखे ॻाल्हि ॿुधाईसीं, वरी ॿिए ॾींहुं फ़ोन कंदी, अबा उहो मुंहिंजे पुट जो छा थियो, मां कल्ह तोखे ॿ दफ़ा ॿुधायो, ख़ुदा खे मञे असांखे ॿिया बि कम आहिनि, डेट तव्हांजी फलाणी आहे, वरी हुन खां विसरी वञे, पोइ वरी अचे चवे त भई जेको आहे सो तव्हां सीरियस न आहियो मुंहिंजे पुट जे केस में या मुंहिंजे भाउ जे केस में या मुंहिंजे मुड़ुस जे केस में, त बसि मां ॿियो वकील कयां। पोइ उन में थोरी इरिटेशन थींदी आहे। पोइ वरी कॾहिं कॾहिं हुननि जा मेल्स ॻाल्हाईंदा आहिनि, चवंदा तव्हां हिन कुराड़ी खे छॾियो, या हिकिड़ी कुराड़ी न मोस्टली ईअं थींदो रहंदो आहे। पोइ असांखे ॾाढो डिस्टर्ब कंदियूं जेको आहे सो, छो जो सम्झंदियूं न आहिनि ॻाल्हि, सम्झी करे वरी विसारे छॾींदियूं, छो जो उहो माउ या भेण आहे, औरत जी फीलिंग्स मर्द स्ट्रॉन्ग हूंदो आहे उन हिसाब सां। पोइ इवन समटाइम्स वरी कुझु असांखे मैसेजिस ईंदा आहिनि केॾनि खां, साईं मामूली केस तव्हां ज़ामिन नथा कराए सघो। उहो हिकिड़े क्लाइंट खे मां रिएक्ट कयो, मूं चयो मामूली हुयो त तव्हांजो सिविल जज छो डिसमिस कयो, मामूली हुयो त तव्हांजो सेशन जज छो डिसमिस कयो, हाणे जे हाईकोर्ट पहुता आहियो मूंखे था चओ मामूली, उन्हनि ॿिनि वकीलनि खे छो न चयो त मामूली मां। हे कॾहिं कॾहिं अहिड़ा सीन्स क्रिएट थी वेंदा आहिनि जिन में क्लाइंट्स कॾहिं उहे नाराज़ थींदा आहिनि, कॾहिं असां नाराज़ थींदा आहियूं, कॾहिं कॾहिं वरी उते ठही बि वेंदा आहियूं। पोइ हिकु हो चवंदा आहिनि साईं असां अॻ में तकलीफ़ में आहियूं, कंहिंसां असां ॻाल्हायूं, कंहिंखे असां पंहिंजी मतिलबु शिकवा शिकायत कयूं या मजबूरी ॿुधायूं। पोइ असां बि चवंदा आहियूं ॻाल्हि त सही था कनि। पोइ जेकॾहिं इहा अंडरस्टैंडिंग हूंदी आहे त पोइ ठही बि वेंदा आहियूं, न त काफ़ी हद ताईं ईअं इरिटेशन ऐं परेशानी पैदा थींदी आहे। त अहिड़ा क्लाइंट्स वाक़ई हूंदा आहिनि। अच्छा, कुझु क्लाइंट्स ईंदा आहिनि, हाणे त तजुर्बो थी वियो आहे, जेके सिर्फ़ु तव्हांजो टाइम ज़ाया करणु ईंदा आहिनि। कंसल्टेशन तव्हां सां कंदा, वरी कलाक खां पोइ ॿिए सां वेठा हूंदा, वरी 4 ॾींहं रखी वरी तव्हां ॾे ईंदा साॻियो ई केस खणी, वरी थोरी ॻाल्हि मोल्ड करे ॿिए नमूने ॿुधाईंदा, अॻे दफ़े हीअ ॻाल्हि कई ऐं 2 कलाक मूंखे कंसल्टेशन में विञाई, न साईं बसि वरी मतिलबु ईअं थींदो आहे। इहे मज़ेदार शयूं आहिनि असांजी फील्ड में, पर असांजी त 24 कलाक इहा ई सर्विस आहे। सर आख़िर में तव्हां का ख़ासि नसीहत कयो असांखे? ख़ासि नसीहत इहा आहे त हिन वक़्तु जेके प्रोफेशनल डिग्रीज़ आहिनि उन्हनि मां असांजी LLB तमामु सुठी डिग्री आहे, ऐं जेकॾहिं तव्हांजा ॿार चाहिनि था त असां लॉ कयूं त तव्हां उन्हनि खे इंकरेज कयो, सपोर्ट कयो। ऐं इन फील्ड में अल्लाह ताला जी महिरबानी सां तमामु घणो नालो बि थिए थो, ऐं माण्हू खे वॾी ॻाल्हि हूंदी आहे पैसो बि सुठो थो मिले, ऐं उहो तॾहिं थींदो आहे जॾहिं टाइम सां, पर उन में तकड़ि न कबी आहे। मुंहिंजी नसीहत हदीस जी रोशनी में हूंदी आहे हमेशह, त तक़रीबन मां पंहिंजी लॉ कॉलेज में क्लासिस में या किथे बि मुंहिंजी स्पीच हूंदी आहे त मां ज़रूरु इहा हदीस कोट कंदो आहियां त तव्हांजो नसीबु तव्हांखे ज़रूरु मिलंदो, पर तव्हां महिनत, सब्र ऐं ईमानदारी, पोइ इहा महिनत बि आहे, सब्र बि आहे, ईमानदारी, इहे 3 शयूं हिक ॿिए सां कनेक्टेड आहिनि। जेकॾहिं हिकिड़ी बि शइ घटि वधि थी त तव्हांखे उहो सिलो न मिलंदो। इहा मुंहिंजी नसीहत आहे सभिनी लाइ। प्रोग्राम में असां सां गॾु मौजूदु आहे डिस्ट्रिक्ट बार एसोसिएशन जा प्रेसिडेंट साईं सफदर अली ॻोल्हनि। तव्हां ऐं असांखे ॾाढी ख़ूबसूरत पंहिंजे तजुर्बे मां ॻाल्हियूं ॿुधायूं, यकीनन तव्हां हिन मां फ़ाइदो हासिलु कयो हूंदो। ऐं सभिनी खे रिक्वेस्ट आहे त असांजे हिन चैनल खे वधीक प्रमोट करण जे लाइ असां सपोर्ट कयो, चैनल खे लाइक कयो, कमेंट कयो ऐं शेयर कयो। इंशाअल्लाह हिकिड़े ॿिए इंटरव्यू में कंहिं ॿिए शख़्स सां गॾु तव्हांजे अॻियां वरी हाज़िर थींदासीं। अल्लाह हाफ़िज़।